सुरई तो मौके ना एतिरो नाराज कोजाड़े लाइ थी आहे। बस भुरल कॾहिं कॾहिं माण्हू खां इलाही भूल थी वेंदी आहे। हे चरी तो जी न बोल त मोह जो साहु कढे छॾियो। मूं बि त पछतायो पे, पर छा मासी नूरी जे सख़्त रवैये मूंखे मुंझाए छॾियो हो। हे सुरई मौत तुंहिंजे जुदाईअ खां पिंड खे मारण जो फ़ैसिलो करे छॾियो। ईअं न चओ भुरल, अलाह न करे जो तोखे कुझु थिए। हाणे जेकॾहिं तूं मूंखां धार थींदे त मुंहिंजी दिलि टुटी पवंदी। हे सुरई दिलि त मौज जी बि टुटी हुई, पर तुंहिंजे अचण सां मौज जी दिलि संदजी वई आहे। हाणे त पंहिंजी दिलि जो इहो ॻंढापो कॾहिं बि न छिजंदो। हे सुरई हाणे पंहिंजी ज़बान ते विछोड़े वारी वाही कॾहिं बि कीन आणींदासीं। हा भुरल, हीअं पियो लॻे ॼण असांजी ज़िंदगी जी नई इब्तिदा थी आहे। ए आओ सुरई इलाही ॾींहंनि खां सिकी सिकी पोइ मिलिया। सुरई ईअं पियो लॻे ॼण पंहिंजो नओं विहांउ थियो हुजे। भुरल मतलब तो पुराणी यादुनि खे वरी नओं रूप मिली वियो आहे, ईअं न? ही बि खासो थिए के जो इन निभागे मिठोड़े मां के जिद छुट्टी। ए सोरा वेरे पूरा 8 लाख रुपए हराम थी विया। ए निभागो हेकी दमड़ी बि घटि की नथो करे। ये वञी धूड़ पाए निभागो के तू हाणे का बी सोच कर। ये त हट हलाइण जड़ा थियूं। ए सोरा हाणे हीअं था करियूं, हली माण्हूअ कना उधर था वठूं, वसूली थी पई न त वरी बि कमु चङो थी पवंदो। हे त पोइ खंधे वारी बंदी खाणो ये हली माण्हुनि खां वसूली करियूं, ये न त हट बी वेंदो बेली। हा सोरा सचो ई कंधे वारी बंदी खणा थो, हलूं था वसूली करण, मानी खाऊं पोइ था हलूं, ठीकु आहे? सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।